दोस्तों उम्मीद आहे सभु ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु मुख़्तियार अली शीदी जो एल्बम आहे 2 शादी सेहरनि जो, ऐं ही एल्बम जेको आहे न सेहरनि में टॉप ते हलियो इन दौर 2003 में, तमामु बहितरीनु हलियो। ऐं हिन में सेहरा जेके आहिनि सभु सुपर हिट आहिनि, मूंखे सभु पसंदि आहिनि ऐं अव्हांखे बि पसंदि हूंदा। जेको सभ खां घणो मूंखे वणे थो, अॼु शादीअ जी ख़ुशी घोट थो मल्हाए, खणी पाण किलाशनि बस्ट थो हलाए। मूंखे यादि आहे आउं नंढड़ो हुयुसि, एॾो बि नंढो न, 8-9 साल जी उमिरि शायदि हुई मुंहिंजी, जो आउं शादियुनि ते इहे सेहरा हलंदे ॿुधंदो हुउमि। ॾाढो हींअर बि हाणे एल्बम साम्हूं आयो आहे त उहे यादूं ताज़ा थी वियूं आहिनि। ऐं दोस्तनि जा कमेंट्स आहिनि, कमेंट शामिलु कयूं ऐं पोइ तव्हांखे एल्बम जे बारे में अॻिते ॿुधायूं था। पहिरियों कमेंट्स कयो आहे एम प्रोडक्शन वारे भाउ, लिखियो आहे त मुख़्तियार शीदी जा कंप्लीट एल्बम सेहरनि जा कजो। ऐं ॿिए दोस्त लिखियो आहे ज़बरदस्त अला, वॾी महिरबानी। शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे VIP सेहरा। उनखां पोइ वरी दोस्त लिखियो आहे त वेरी नाइस। उनखां पोइ वहीद भाउ लिखियो आहे वेरी नाइस पिक्चर। शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे अदा जेकी बि सेहरनि जा एल्बम्स आहिनि उहे अपलोड कजो, इंशाल्लाह कोशिशि इहा ई कंदासीं त सभु अपलोड थियनि। उनखां बाद हसन मनमार भाउ लिखियो आहे सेहरनि जा एल्बम कंप्लीट कजो। उनखां पोइ दोस्त दिलूं मोकिलियो आहिनि। एम प्रोडक्शन वारे भाउ वीडियो ओके लिखियो आहे, वॾी महिरबानियूं दोस्तो। उनखां बाद ॿिया दोस्त आहिनि। पहिरियों कमेंट्स वहीद भाउ दिलूं मोकिलियो आहिनि, वॾी महिरबानी वहीद। बादशाह अमन सोलंकी भाउ लिखियो आहे ग्रेड सेहरा। आशिक़ अमन सोलंकी भाउ लिखियो आहे सेहरा VIP, वॾी महिरबानी दोस्तो तव्हांजा लख थोरा लख लाइक। ऐं तव्हां दोस्तनि ऐं ॿियनि दोस्तनि खे ॿुधायूं त ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हर हिकिड़े थंबनेल ते मथां लिखूं था पिया रिलीज़ इंफॉर्मेशन। ऐं असां कमु इहो शुरू कयो आहे इन करे त जीअं दोस्तनि खे थोरी मालूमात हुजे त एल्बम ही आहे ऐं हिन में ही सेहरा आहिनि या हिन में ही कलाम आहिनि, हिन शाइरनि जा आहिनि। ऐं ही एल्बम मूंखे यादि आहे 2003 में आयो ऐं हिन में जेके बि सेहरा आहिनि, पर मक़बूल सेहरा जेके आहिनि, चंद आहिनि जेके तमामु घणो शादियुनि में उन दौर में हलनि पिया। मूंखे बि यादि आहिनि ऐं पसंदि बि आहिनि मूंखे। हलूं था हिननि जे सेहरनि ॾे। पहिरियों सेहरो लिखियो आहे मीर मोहम्मद अब्बासी साहबु लिखियो आहे। सेहरे जा ॿोल लिखिया अथई हूंदी सिक पुट जी। उनखां पोइ वरी मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आहे ॾिसो मोबाइल फ़ोन, इहो बि सेहरो आहे तमामु बहितरीनु आहे। ऐं लाशारी साहब जी शाइरी आहे अॼु शादीअ जी ख़ुशी घोट थो मल्हाए। इहो त सेहरो तमामु घणो हलियो, तमामु, जंहिंजो को अंत ई न आहे। उनखां पोइ मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आहे शादी यार जी आहे, इहो बि तमामु घणो हलियो। इहे ॿई सेहरा। अञा हिकिड़ो ॿियो बि आहे सेहरो। उनखां पोइ मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आहे हेठों ख़ुशि नसीब आहीं तूं घोट प्यारा। ऐं उनखां पोइ फरमान चौहान जी शाइरी आहे मुंहिंजे मिठनि मारुनि ॾे। उनखां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आहे जहिड़ो घोट सुहिणो तहिड़ी कुंवार आहे। अॼुकल्ह ही अमीरा बेगम जे आवाज़ में तमामु घणो हले पियो। उनखां पोइ आहे ग़ुलाम मुस्तफ़ा जी शाइरी आहे लॻी लख विया त पोइ छा आहे सोणे जे सिर तां सदको। मतिलबु इहो टियों सेहरो आहे तमामु बहितरीनु हलण वारो। उनखां पोइ मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आहे शाइरी भली आहे बाह में ॻाढ़ो गानो, ॿध सोना अॼु शाम तुंहिंजी आहे शादी। इहो तमामु बहितरीनु आहे इहो बि। उनखां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आहे आख़िरी सतें ॾींहं शादी आहे तुंहिंजी। एल्बम कंप्लीट थी चुको दोस्तो, अव्हांखे कीअं लॻो?